साईं सिंध जा शागिर्द परेशान लॻा पिया आहिनि त MBBS में अगरि दाख़िला न थी त असां ॿियो कहिड़ो ऑप्शन हुजे। उन खां अलावा इंटर जनरल हाणे क्लियर कई आहे थोरो टाइम रिसेंटली, त उहे परेशान आहिनि त कहिड़े डिपार्टमेंट में दाख़िला वठूं। त बिल्कुलु रिलैक्स थियो, अगरि MBBS में दाख़िला न थी त को मसइलो न आहे। ॿियो काफ़ी सारा ऑप्शन्स आहिनि। MBBS वारो टाइम हाणे उहो ख़तमु थी वियो आहे। हाणे तव्हां डिफरेंट डिपार्टमेंट्सनि में दाख़िला वठी सघो था। जीअं मिसाल तौरु असां डाउ यूनिवर्सिटी जे अगरि तव्हांखे ॿुधायां त हिते कहिड़ा कहिड़ा डिपार्टमेंट आहिनि जिते तव्हां MBBS खां अलावा ऑप्शन जेको तव्हांजो हुजे। दोस्तो ॾिसो, ही चैट GPT ते तव्हां वेंदो न, तव्हांखे डिफरेंट डिपार्टमेंट ईंदा। ॾिसो, तव्हां अगरि MBBS BDS में नथा ॾियो, तव्हां फार्मेसी आहे, नर्सिंग जो तमामु वॾो स्कोप आहे। हिनखे हिते घटि सम्झो पियो वञे, लेकिन ॿाहिरि मुल्कनि में नर्सिंग जो हद खां मथे स्कोप आहे। मेडिकल टेक्नोलॉजिस्ट में तव्हां ॾिसो रेडियोलॉजी में वञी सघो था, कार्डिक परफ्यूजनिस्ट आहे, क्लिनिकल लेबॉर्ट्री साइंसिस आहे, रेस्पिरेटरी थेरापी आहे, तव्हां अखियुनि वारे में ऑप्टोमेट्री में वञी सघो था, ऑक्यूपेशनल थेरापी जेके गूंगा ॿोड़ा जेके हूंदा आहिनि, ॿार जेके पैदा थींदा आहिनि उन्हनि जी ॿाहिरि मुल्क में इन्हनि जी वॾी वैल्यू आहे। तव्हां पब्लिक हेल्थ में, न्यूट्रिशन में ॾिसो, काफ़ी सारियूं फील्ड्स आहिनि। साइकोलॉजी में वञी सघो था। लाज़मी न आहे अगरि MBBS न थियो त को मसइलो कोन्हे को, ॿियूं फील्डूं तव्हां खणी सघो था। ईअं ई डिफरेंट यूनिवर्सिटियुनि में अलॻि अलॻि ऑप्शन हूंदा, उन्हनि जी रिसर्च एतिरी न आहे कि तव्हां पाण रिसर्च करे सघो था। साईं, उन खां अलावा जिन्हनि हाणे इंटर क्लियर कई आहे ताज़ी, उन्हनि खे ॿुधाईंदो हलां त कराची यूनिवर्सिटी जा के 40-50 डिपार्टमेंट उन्हनि में दाख़िला आई आहे। लियाकत यूनिवर्सिटी में दाख़िला आई आहे। धड़ाधड़ दाख़िलाऊं आयूं आहिनि। कराची यूनिवर्सिटी कराची में बहरा यूनिवर्सिटी जा काफ़ी सारा डिपार्टमेंट आहिनि, उते दाख़िला आई अथव। इस्लाम यूनिवर्सिटी आहे, उन में दाख़िला आई आहे। तव्हां संडे जी जंग अख़बार पढ़ो, तव्हांखे काफ़ी सारी शयूं ख़बर पवंदी। सो हिकिड़ी तव्हांखे मैसेज ज़रूरु ॾींदुमि त पंहिंजा डोमिसाइल, पंहिंजा PRC ऐं उन खां अलावा तव्हां पंहिंजो CNIC ते जेका एड्रेस चेंज थींदी आहे न, इहा तव्हां कराची जी करायो। सभ खां पहिरियां इहो कमु करायो, हुन खां पोइ जेको आहे न ॿिया कम तव्हांजा ईज़िली थींदा वेंदा। वॾियूं महिरबानी तव्हांजो। वरी मिलूं था कंहिं ॿिए वीडियो में। अस्सलाम वालेकुम।